अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो कोहिस्तान न्यूज़ सर्विस। कोहिस्तान जे इलाइक़े कीअिजी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासी मोहम्मद हसन सेताणी, यूनस सेताणी ऐं ॿियनि प्रेस क्लब ٿاڻو بولا में احتجاج कंदे चयो आहे त संदसि इलाइक़े में तेल जी ॻोल्हा कंदड़ माड़ी गैस कंपनी तेल कंपनी असांजे तयारु थियल फसल मिर्च कप ऐं बसर जे ॿिज जे फसल खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि। असांजी ज़मीन में जॻह जॻह ते बोर करे मथां गाॾियूं हलाए फसल खे नुक़सानु रसाए रहिया आहिनि। हिननि चयो त जॾहिं खेनि असां मना कयूं था त सिक्योरिटी वारा असांखे धमकियूं ॾियनि था। माड़ी तेल कंपनीअ वारा असां ॻोठ वारनि सां मुसलसिल नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। हिननि हुकूमत जे आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त माड़ी तेल कंपनी ऐं गैस कंपनीअ वारनि खे आबाद कयल ज़मीन खां परे कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो कोहिस्तान न्यूज़ सर्विस ٿاڻو بولا।